पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे सालियानी चूंड HM ख्वाजा ऑडिटोरियम हॉल में मुनक़िद थी रही है, जंहिंमें सॼी सिंध जा वोटर पंहिंजो वोट जो हक़ अदा कंदा। उन मौक़े ते वोट ॾींदड़ इंजीनियरनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजो वोट कास्ट कयो नवाब शाह जी पोलिंग स्टेशन ते, ऐं हिते जो माहौल तमामु बहितरीनु ऐं इंतज़ामात तमामु सुठा, ऐं इंजीनियर जेके साहिबान आहिनि उहे तमामु ख़ुशगवार तरीक़े सां वोट कास्ट कनि पिया। असां भरपूर कोशिशि कंदासीं त पंहिंजे पैनल खे खटायूं इंशाअल्लाह ताला। सो दोस्त काफ़ी हिते आयल आहिनि माशाअल्लाह, तमामु गरम जोशी सां वोट ॾेई रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। वोट तक़रीबन 1000 लॻभॻि हूंदा, ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन कास्ट बि त अधु 50% थियो हूंदो। हाणे तव्हां टाइम ॾिसो त तक़रीबन हिन महिल ताईं 50% थिया आहिनि, त माना सुठी हिकिड़ी मोट मिले पई असांखे। नयो माण्हू आहे ऐं 20 सालनि खां इंजीनियर्स लाइ कंटिन्यूअसली कमु करे रहियो आहे। असां ॾाढो उन्हनि खे सपोर्ट करे रहिया आहियूं पंहिंजी दिली ख़ुशी सां, बग़ैर कंहिं रिवॉर्ड जे। पूरे जेके मुल्क जा पाकिस्तान जा इंजीनियर अॼु वोट पंहिंजो कास्ट कंदा। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां केमिकल इंजीनियर क़ाइदे यूनिवर्सिटी मां आहियां। मां जेको आहे पूरी तरीक़े सां मैडम खदीजा कुरैशी के जेकी चेयरमैन आहे म्यूट केमिकल डिपार्टमेंट जी, ऐं इंशाअल्लाह उम्मीद था रखूं त मैडम खदीजा विन कंदी हिन इलेक्शन में। असां इंजीनियर वसीम नज़ीर साहब के पेक ग्रुप के सपोर्ट पिया कयूं, ऐं इंशाअल्लाह वसीम नज़ीर साहब खटींदा, फुल सपोर्ट पिया कयूं, ऐं सुठो रिस्पॉन्स मिले पियो वोटर्स जे तरफ़ां। इंशाअल्लाह वसीम नज़ीर साहब नेक्स्ट PEC चेयरमैन थींदा। मैडम खदीजा सिंध गवर्निंग बॉडी ते केमिकल जी सीट ते बीठी आहे। इंशाअल्लाह असांजो होप्स इहे आहिनि त इंशाअल्लाह मैडम खदीजा हितां नवाब शाह पोलिंग तां ऐं पूरी इंशाअल्लाह सिंध जी सभिनी पोलिंग तां इंशाअल्लाह 1 नंबर ते विन कंदी इंशाअल्लाह। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ास के लिए सिंध TV न्यूज़ नवाब शाह।